नाज़िर मिरपुर ख़ास में चौपाई माल में बीमारियों खां पोइ वेटनरी डॉक्टरनि पारां कैंप क़ाइम करे 800 जानवर में मुख़्तलिफ़ बीमारियों की वैक्सीन कई वई। तफ़सील ॾेई रहियो आहे तालिब शहर। इन वक्त असां मौजूद आहियूं ॻोठ मोहम्मद हाशिम दर्स में, जिते चौपाई माल जी वैक्सीन थी रही है ऐं वॾे तादाद में हिते चौपाई माल जेको मौजूद है उन में वॾा जानवर आहिनि जीअं ढगियूं आहिनि, मेंहियूं आहिनि या ॿकरियूं आहिनि, उन्हनि जी वेटरनरी डॉक्टरनि जी टीम कैंप क़ाइमु करे हिन वक्त ताईं 800 जानवरनि खे जेको वैक्सीन कई है उन मां हिननि ॻोठाणनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा। अॼु ॻोठ मोहम्मद हाशिम दर्स में जानवरनि जे वैक्सीन जे सिलसिले में कैंप रखियल हुई, जंहिंजे लाइ मूंखे डिप्टी डायरेक्टर जलबाणी साहब जेको सो चयो त असांजी हिते कैंप आहे, त असां सोचियो त गॾिजी विज़िट करे वठूं ऐं हिते अची ॾाढो सुठी रिज़ल्ट मिली आहे। जो जेके बि जानवर आहिनि उन्हनि जी वैक्सीन बि कई वई आहे, जेकॾहिं उनखे का दवा जी ज़रूरत आहे त उहा दवा बि ॾिनी वई आहे ऐं हिननि वटि वैक्सीन ऐं दवाऊं सभु मौजूदु आहिनि ऐं इनशाला इन सां जेको सो असांजे तहलके सिंधड़ीअ जानवरनि जे मालिकनि खे फ़ाइदो थींदो, जानवरनि खे बि जेको सो फ़ाइदो थींदो। जीअं त अॼु जलबाणी साहब साईं मेमण साहब जिन हिते कैंप लॻाई, असांजे मालनि खे इलाजु कयो, जेके कमज़ोर हुआ उन्हनि खे दवा पीआरी वई, जिन में बीमारी हुई उन्हनि खे इंजेक्शनियूं हणी वयूं। असां सां ॾाढो साईं वारनि तावन कयो ऐं साईं मेमण साहब जी ख़ासि महिरबानी, उहो बि आयो। पाण मुरादो अचे हिकु दफ़ो मीटिंग में मिलियो, मूंखे चई माल अथाव, मूं चयो बिल्कुलु माल आहे। चए सार संभाल, मूं चयो साईं जेका असांजी ॼाण आहे उन मुताबिक़ असीं करियूं पिया, पर तव्हांजी रहनुमाई थींदी त वधीक पहुचंदा। ऐं हिते कैंप पढ़ंदुसि, पोइ उन महिरबानी कई कैंप अची हणी। ईअं त अॼु असां साईं मोहम्मद हाशिम दर्स साहब विलेज तालको सिंधड़ी में ए प्रोजेक्ट जे ताउन सां असां हिते कैंप लॻाई आहे। जानवरनि खे वैक्सीन करण लाइ, जानवरनि खे डीवर्मिंग करण लाइ, जेके जानवर कमज़ोर आहिनि उनखे दवा प्यारी थी वञे, जेकी जानवर तंदुरुस्त ऐं तवाना आहिनि उनखे FMD वैक्सीन सामाड़ू जी वैक्सीन कई थी वञे, वॾनि जानवरनि खे ऐं नंढनि जानवरनि खे वरी PPR वैक्सीन कई थी वञे। छो त असांजे मिनिस्टर साहब साईं अब्दुल बारी खान पिताफी साहब, सेक्रेटरी एजाज़ हुसैन महेसर साहब, डायरेक्टर जनरल मुज़फ़र अली विघो साहब, हिन एप प्रोजेक्ट जो सरवाण क्रीम ऑफ लाइव स्टॉक साईं नज़ीर अहमद कलोड़ो साहब, डायरेक्टर राना एहतिशाम अलहक साहब जूं ऐं डिप्टी कमिश्नर मिरपुर ख़ासि साईं सलामत मेमून साहब जूं असांखे सख़्तु इंस्ट्रक्शन्स आहिनि त लाइव स्टॉक जे लिहाज़ सां पब्लिक खे का बि तकलीफ़, का बि परेशानी न अचे। अलाह सां जी महिरबानी सां डिस्ट्रिक्ट मिरपुर ख़ासि में मां जिते बि वञा थो, तालके जो असिस्टेंट कमिश्नर साहब, हींअर बि तालके सिंधड़ी तालके जो असिस्टेंट कमिश्नर साहब साईं नज़ीर अहमद मेमून साहब जन मूंसां गॾु आहिनि। मूंसां ख़ासि करे तालके जा 7 तालका आहिनि, 7 तालकनि जा असिस्टेंट कमिश्नर साहब मूंसां मुकमिल तावन कनि था। तालिब शहर, मेहरान TV, मिरपुर ख़ास।